नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे खानपुरमहर मां ख़बर ॾींदा आहियूं। खानपुरमहर में जश्न ईद मिलाद النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जमात اهلسنت طرفان ॿنهي जहानन जे सरदार हज़रत محمد मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत मुबारक जश्न मिलाद النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां रैली कढी वई। मौलाना इम्तियाज़ अली काज़ी कर्मी बिलाल अतारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में माकाई स्टैंड खां घोटकी बस स्टैंड ताईं रैली कढी वई। रैली में शरीक आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते आशिकाने रसूल जो चवण हो त रबिल अवल जो महीनो उन ई आका दो जहान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो महीनो आहे, जंहिंजे सदके ही कायनात वजूद में आहे। हिननि चयो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे महीने में खांगड़ तालके अंदर रैलिन जो सिलसिलो जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।